हिक ॿी सलाह ॾियांव, कंहिंखे का शइ ॾींदा आहियो तव्हां, महिमान खे, संत खे, कंहिंखे कम वारी माईअ खे, त कहिड़ी ॾींदा आहियो? ईअं न, हिकु थींदो आहे कि जेका बि सोन पापड़ी घुमंदी आहे न, उहा बि चवंदी आहे मां शुरू किथां थी हुअमि ख़बर ई कान्हे। तव्हांखे कोई का शइ ॾे तव्हांखे, तव्हां उहा अॻिते वधायव, इन जो नुक़सान थो ॿुधायांव, ऐं तव्हां पंहिंजे पैसनि सां का शइ वरितव ऐं उहा ॾिनव, उन जो फ़ाइदो थो ॿुधायांव। मां प्रयोग करे ॾिठो आहे, असां पंहिंजे पैसनि सां का शइ भली ऑनलाइन घुरायूं या वठी अचूं, उहा कंहिंखे ॾियूं त उन जो पुण्य असांखे मिलंदो। हू खाईंदो, जेॾी महिल ग्रहण कंदो, उन जो कुझु पुण्य असांखे मिलंदो। ऐं असां जेॾी महिल ॿिए जी मिलियल शइ कंहिंखे ॾींदासीं न, उन जो पुण्य असांखे कोन मिलंदो, कंहिंखे मिलंदो? हा, ऐं जंहिंखे असां ॾिनी आहे उन वरी 3 माण्हूअ खे पास कई, उन जो पुण्य कंहिंखे मिलंदो? पहिरें वारे खे। हा, वरी उन 5 खे ॾिनी, उन जो पुण्य कंहिंखे मिलंदो? ऐं उन 6 खे ॾिनी। तव्हां सोचो, मिलंदो पहिरें वारे खे ई, जंहिं पंहिंजे पैसनि सां शइ वरिती आहे। उहा भाभी, उहे पागल कोन्हनि जेके माण्हू इहे कंदा आहिनि, पंहिंजे ई पैसनि सां वरितल शइ ॾींदा आहिनि। उहे चरिया कान्हनि, उन्हनि कुझु अनुभव कयो आहे। अमीर उनखे चइबो आहे, ऐं ग़रीब त चवंदो मिलियल आहे न उहा पेती, कढ ॾीस, एक्सपायरी हुजेसि त वरी हुजेसि। ईअं छो न कयूं, असां शइ वठी करे ॾियूं, पोइ भली घुमंदी रहे उहा शइ, सभु असांजे खाते में ईंदो वेंदो उनजो पुण्य। करे ॾिसिजो। साईं हंसराम चवंदो आहे कि शाल पाइबी आहे न, कि कोई अचे स्वागत कबो आहे, सम्मान शाल, उहा बि शाल घुमंदी अथव। ॾिसो, शाल न को कोई ओढ़ींदो आहे, न को विछाईंदो आहे। शाल कंहिं कमु कोन ईंदी आहे, उहा सिर्फ़ु ईअं सम्मान जे कमु ईंदी आहे। इहे शयूं केवल हुन लाइ हूंदियूं आहिनि, औपचारिक शइ अहिड़ी ॾियूं जेका कंहिंजे कमु अचे, त जॾहिं जॾहिं उहो शइ यूज़ कंदो, तॾहिं तॾहिं असांखे पुण्य मिलंदो।